चोर अवाम जो पैसो चोरी करे परॾे भॼी वञनि था ऐं अरबे रुपयनि जी घरनि में रहनि था। हुक्मरान थी वरी परॾे में वञी मुल्क लाइ पैसा घुरनि था। PTI चेयरमैन इमरान खान जा शरीफ खानदान ऐं आसिफ अली ज़रदारी ते संगीन इल्ज़ाम। कोयटा में शागिर्दनि खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त पहिरीं मुशरफ ऐं हाणे कमर जावेद बाजवा चोरनि खे इनारो ॾिनो। मुल्क इमदाद सां न पर महिनत ऐं इंसाफ़ सां तरक़ी कंदो। मां शरीफ खानदान जहिड़नि चोरनि जियां मुल्क खां ॿाहिरि न भॻो आहियां। मां मुल्क खां ॿाहिरि भॼण वारनि मां न आहियां। इमरान खान ॿीहर वज़ीर आज़म थियण लाइ तड़पी रहियो आहे। ज़हनी बीमार शख़्स आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ते कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। असांजी क़यादत जा केस मेरिट ते ख़तम थिया आहिनि। केस सचा हुया त इमरान पंहिंजे दौर में साबित छो न कया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध हुकूमत जो हिन वक़्तु सॼो ध्यानु बोर्ड जो पाणी कढण ऐं मुतासिरनि खे बहाल करण ते आहे। कूड़ो शख़्स बोर्ड मुतासिरनि जे नाले ते गॾु कयल फंड बि गिड़काए चुको आहे। इमरान जे मुल्क जी डिफॉल्ट करण वारी ख़्वाहिश पूरी न थींदी। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान खान खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान रुगो घड़ियूं न पर अरबे रुपयनि जा तोहफ़ा चोरी कया आहिनि। ॿियनि खां 40 सालनि जो हिसाब घुरंदड़ पाण 4 सालनि जो हिसाब ॾे नौजवान ज़हनी मरीज़ शख़्स खां बचनि। PTI चेयरमैन इमरान खान पारां हिकु भेरो ॿीहर KP ऐं पंजाब असेंबली टोड़ण वारे ऐलान बाद सियासी माहौल गरम। सदर आरिफ अलवी जी लाहौर में पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही सां अहम मुलाक़ात। KP जे गवर्नर गुलाम अली जो बि चौधरी परवेज़ इलाही सां फ़ोन ते राब्तो। मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। KP जे गवर्नर चयो आहे त 6 महीननि बाद आम चूंडूं थियणियूं आहिनि। सूबे में गवर्नर राज लॻाइण नथो चाहियां। पाकिस्तान जो मुआशी ॾेवालो निकिरण वारो ख़्याल ग़लति आहे। मुल्क डिफॉल्ट न करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अयाज़ सादिक़ चयो आहे त एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान खे $2 अरब जो कर्ज़ ॾियण जो ठाह कयो आहे। ॾेवाले निकिरण जो ख़तरो हुजे हा त एशियाई बैंक कर्ज़ छो ॾिए हा। मुल्क बाबति मुनफ़ी ॻाल्हियूं न थियण घुरिजनि। PTI चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी केस दाख़िल करण बाबति इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत इमरान खान खे 9 जनवरी ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं KP में पुलिस ऑफिसरनि जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि बाबति तइ थियल वक़्त ते अमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। पंजाब ऐं KPK जी पुलिस आर्डर 2002 ते मुकमल तौर अमल करण जी हिदायत। चइनी सूबनि खां 10 सालनि दौरान बदिली कयल ऑफिसरनि जी फ़हिरिस्त तलब। सुप्रीम कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो त मुक़रर वक़्त खां पहिरियां बदिली अणचर हुजे त सबब लिखत में पेश कया वञनि। पुलिस ऑफिसरनि जो बदिलियूं MPS जे चवण ते न थियण घुरिजनि। कंहिं ऑफिसर खे सीनियर ऑफिसर जी सलाह मशवरे खां सवाइ न हटाए वञे। सिंध ऐं बलूचिस्तान में बि छो न साॻे फार्मूले तहत अमल कयो वञे। तासुर आहे त हुकूमतूं पुलिस खे सियासी हथियार तौरु इस्तेमाल कंदियूं आहिनि। अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर जो GHQ जो दौरो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापनि ऐं अफ़गानिस्तान जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि अमरीकी फ़ौजी कमांडर GHQ में शहीदनि जी यादगार ते हाज़िरी बि भरी। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीरानशाह में पाक फ़ौजी चेक पोस्ट ते आपघाती हमिलो। फ़ौजी जवान समेत 2 ॼणा शहीद, 9 ॼणा ज़ख़्मी। ISPR मूजिबि हमले में शहीद थियल हवलदार मोहम्मद अमीर जो तालुक़ु मियांवाली सां हो। वज़ीर आज़म जी आपघाती हमले जी मज़मत। शहादत ते अफ़सोस जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो त आपघाती हमला कंदड़ मुसलमान नथा थी सघनि। दहशतगर्द पाकिस्तान खे अदम इस्तेहकाम जो शिकार करणु चाहिनि था। जवाबदारनि खे इबरत जो निशानो बणाए वेंदो। बलूचिस्तान जे इलाइक़े चमन भरिसां पाक अफ़गान बॉर्डर ते अफ़गानिस्तान मां गोलाबारी। हिकु गोलो FC किले ते विकिरियो। गोलाबारी में ज़ख़्मी थियल 4 शहरी गणती वारी हालत में कोयटा अस्पताल मुंतक़िल।
फायरिंग सबब बॉर्डर कस्टम हाउस भी खाली करायो वियो, शिकतान बरकरार। असेंबली तोड़ने के लिए चीफ मिनिस्टर को पावर जरूर होता है, लेकिन उसके पीछे कुछ सोच होनी चाहिए। किसी को खुश करने के लिए असेंबली नहीं टूटती है। अगर कोई चीफ मिनिस्टर असेंबली तोड़ने की बात करता है तो उसका मतलब यह है कि वो या तो समझता है कि उससे हुकूमत का नज़्म नस्क नहीं चल रहा, इसलिए मुझे तोड़नी पड़ रही है, मैं संभाल नहीं सकता, या वो समझता है कि मुझे अब अक्सरियत नहीं और किसी और को अक्सरियत नहीं है, इसलिए मैं असेंबली तोड़ना चाहता हूं। अपनी नाकामी का इतराफ करके ही वो ये काम करता है। आइन में गुंजाइश जरूर है, लेकिन उसका मतलब ये नहीं है कि चीफ मिनिस्टर एक दिन उठे नींद से और उसे ख्याल आए कि आज मैंने दफ्तर नहीं जाना तो मैं असेंबली तोड़ देता हूं। इमरान खान के कहने पे असेंबलियां टूटेंगी नहीं, लेकिन मैं फिर भी, मैंने पहले भी कहा है, दोबारा कहता हूं, असेंबलियां नहीं तोड़े तो अच्छा है। असेंबलियूं तोड़ण वारो सवाल हाणे खत्म थी वियो आहे। इमरान जे चवण ते असेंबलियूं न टुटंदियूं। वॾे वज़ीर मुरादिल छा चयो आहे त कंहिंखे ख़ुशि करण लाइ असेंबली नथी तोड़े सघिजे। असेंबली तोड़ण जो मतिलबु वॾे वज़ीर पारां नाकामी जो इतराफ़ हूंदो। मुरादिल शाह पारां कैंट शाह ऐं कंबर जे बोर्ड्स थियल इलाइक़नि जो दौरो, अमलदारनि खे पाणी नेकाल करण जी हिदायत। मुतासिरनि वॾे वज़ीर खे रोके पाणी नेकाल न थियण जूं शिकायतूं कयूं। वॾो वज़ीर खैरपुर पहुची वियो, काइम अली शाह सां मुलाक़ात बि कई। सिंध हाई कोर्ट पीटीआई सेनेटर आज़म सवाती खिलाफ सिंध में दाख़िल समूरा केस ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक केस बि दाख़िल न करण जी हिदायत। पीटीआई सेनेटर आज़म सवाती सखर खां इस्लामाबाद मुंतकिल। इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती खे रिमांड ते जेल मोकिले छॾियो। मोटरवे मेगा करप्शन केस में मुलविस रूपोस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम। कराची जी बैंकिंग कोर्ट एफआईए जी दरख़्वास्त ते केस जे मुख्य जवाबदार रहमतुल्लाह सोलंकी जी गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। गिरफ़्तार करे अदालत में पेश करण जो हुकुम। केस में नामज़द ख़ालिद चनो, असगर जतोई, मुख्तियारकार न्याज़ हुजनि। तपेदार ठारू खान पहोड़ बि अञा ताईं गिरफ़्तार न थिया। परॾे फरार थियल नुसरत फिरोज़ जे अॻूणे डीसी तशफीन आलम जा इंटरपोल रेड वारंट जारी करे चुकी आहे। मलीर जे क़दीमी आरब पौर ॻोठ ऐं यूसुफ आरफानी ॻोठ खे ठाहिण लाइ एमडीए, रेवेन्यू अमलदार ऐं पुलिस जा वॾा अटाला पहुची विया। ॻोठनि खे ठाहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो वॾो अंगु पहुची वियो। पुलिस ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो ऐं धरणो, नारेबाज़ी। पुलिस ॻोठाणनि ते कड़की पई, लठनि जो वसकारो, केतिरा ई ॻोठाणा गिरफ़्तार। कंबर बॉयज़ हाई स्कूल जे शागिर्दनि जो इम्तिहानी फीस में वाद ख़िलाफ़ क्लासिस जो बाइकाट ऐं धरणो। 9हीं ऐं 10हीं जमात जे शागिर्दनि इम्तिहानी फारम फीस में वाद ख़िलाफ़ क्लासिस जो बाइकाट करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। शागिर्दनि पारां फीस में वाद वापसि वठण जो मुतालबो। कराची में इस्लामिया कॉलेज जी इमारत खे ख़ानगी पार्टी हवाले करण ख़िलाफ़ शागिर्दनि जो मुज़ाहिरो। शागिर्दनि जो चवणु आहे त तारीख़ी तालीमी इदारे खे बिना मुतबादल फराहम करण जे ख़ानगी पार्टी हवाले करे नथो सघिजे। शागिर्दनि जे एहतिजाज खां पोइ पुलिस ऐं रेंजर्स बि कॉलेज ॿाहिरां पहुची वई। पीर जो ॻोठ जे बॉयज़ हाई स्कूल ते जागीरानी बिरादरी जे कुझु माण्हुनि जो मुबैना हमिलो। औस्तादनि ऐं शागिर्दनि ते तशदद। औस्तादनि जो चवणु आहे त जागीरानी बिरादरी जे माण्हुनि स्कूल ते हमिलो करे औस्तादनि ऐं शागिर्दनि खे तशदद जो निशानो बणायो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लाड़काने जे मरी चौक वटि मोटरवे पुलिस जी वैन कल्टी, ऑफिसर समेत 12 अहलकार ज़ख़्मी। मोटरवे पुलिस जे दातू खां लाड़काणो ईंदड़ गाॾी साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल खे बचाईंदे कल्टी थी पई। ज़ख़्मी चांडका अस्पताल मुंतकिल, 3 जी हालत गणती जोगी। दादू में फोती औस्ताद जे अकाउंट मां
34 लाख रुपया बैंक में गैरकानूनी कैश कराने जो इंकशाफ। गरीबाबाद वासण फौती औस्ताद जी बेवा फातिमा पर जी दरख्वास्त ते अदालती हुक्मन बाद SSP ऑफिस जांच शुरू करे छड़ी। बैंक के मैनेजर ऑपरेशन मैनेजर जाहिद पंवर खां बयान वरता विया। फौती औस्ताद जी बेवा फातिमा पर पंवर ॿुधायो त मुड़स जी वफ़ात बाद 5 ॾींहनि अंदर संदसि अकाउंट में 34 लाख रुपया कढाया विया आहिनि। देर जाहिद मिलीभगत करे रक़म कढाए वियो आहे। हाला बरसां ख़ैबर मां 5 हफ़्ता अॻु पुरसरार नमूने गुम थियल मदरसे जा 2 ख़िताबी पंजाब जे शहर बिहाड़ी मां थिए। मदरसे जे तालिबन ज़ैद ऐं अनीकुल रहमान जी ख़ैबर पहुचण ते पुलिस खेनि तहवील में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मदरसे जे तालिबन ज़ैद मेमून ऐं अनीकुल रहमान मेमून खे अदालत में पेश करे 164 जो बयान रिकॉर्ड करायो वेंदो। मुराकश जो फीफा वर्ल्ड कप जे फाइनल में पहुचण वारो ख्वाब साबिया न थियो। दिफ़ाई चैंपियन फ्रांस मुराकश खे सेमीफाइनल में ॿुड़ी जी भेट में 2 गोलनि तां शिकस्त ॾिनी। फ्रांस जे थियोरोनैट्स ऐं कोलोमो आनी 1-1 गोल करे टीम खे कामयाबी ॾियारी। फ्रांस जो 18 दिसंबर ते फाइनल में मुक़ाबलो अर्जेंटीना सां थींदो। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टेस्ट सीरीज जी आख़िरी मैच सुभाणे खां कराची में खेॾी वेंदी। ॿिन्ही टीमुनि जी मैच खां अॻु नेशनल स्टेडियम में प्रैक्टिस।